ग्रैंड हेल्थ अलायंस तरफां मुतालबनि जी मनता लाइ समूरनि अस्पतालनि जी OPDs जी मुकमिल तालाबंदी वारी काल ते लाड़काने जी चांडका अस्पताल में भी मुकमिल तौर ते OPDs जी तालाबंदी कई वई आहे। मेन OPD समेत वुमेन अस्पताल, चिल्ड्रन अस्पताल ऐं ॿियनि अस्पतालुनि में चांडका सां लॻापियल जेके आहिनि उन्हनि में OPDs मुकमिल तौर ते बंदि आहे। डॉक्टर ऐं पैरामेडिकल स्टाफ जेको आहे त उहो OPDs में न वेठो आहे, जंहिं करे मरीज़ जेके आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां हज़ारनि जी तादाद में उहे सख़्तु परेशान आहिनि। मरीज़नि खे इलाज जूं सहूलियतूं न मिली सघियूं आहिनि। मरीज़ जेके आहिनि त उहे ॿाहिरि वेठल आहिनि। उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त इलाज जूं सहूलियतूं न मिलण करे उन्हनि खे कहिड़ियुनि मुश्किलातुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। अब मां आयो हाँ सीखने जो कढ रहे डॉक्टर वटि डॉक्टर अॼु कमु नथा कनि। मां काॾे वरी वञा किराया भाड़ा भरे बा हर हर डॉक्टरनि खे चयो त हे मुंहिंजो नटा कढी छॾनि बा मां कुराड़ी ज़ाल मरां थो। डॉक्टर अचनि ई नथा, ॾिसनि ई नथा। तूं बा महिरबानी कर डॉक्टरनि खे चओ मरीज़नि जो त नज़र करनि, मरीज़नि ते ॾे बि ॾिसनि। वीचारी खे ॻोड़ो अची वियो आहे गदूद जो। हाणे गदूद जे ॻोड़े जेका असां चऊं त सुभाणे अचिजो ऑपरेशन खां त वरी अॼु आया आहियूं त वरी डॉक्टर कान्हनि के अस्पतालूं बंदि पियूं आहिनि। बसि हाणे ख़बर न आहे त केॾी महिल डॉक्टर ईंदा या न ईंदा। दवा न मिली, कुछ भी न एक्सरो ही थियो। असां आयासीं दवा चलाए तो मैंने कुछ भी न थियो। हर शइ बंदि लगी पई अचे, हर शइ लगी पई हड़ताल। मां माज़ूर माण्हू आहियां, अचां थो 8-10 ॾींहं वार खां बंदि करे दवाई कोन थी मिले। छा कयूं, वञूं त हाणे वरी मोटिया अलाए छाजे करे हड़ताल कई वेठा। ताला हणाए छॾिया अथनि अस्पतालुनि खे। इहो ज़मानो माना हिन पेरनि में सूरु आहे, हॾु वधी वियो आहे। हॾ ॾेखारियो डॉक्टर खे पर हिते त आहे कुझु बि कोन। आया त बंदि लॻी पिया। बसि चवनि त हड़ताल आहे हीअं हे फलाण मेटिन। बसि आवाम बि वीचारो हर कोई मरे थो पियो गर्मी में। ॿाहिरां जा माण्हू अलाए किथां किथां आया आहिनि। कुझु बि न आहे मिलियो। वेठा आहियूं यको अची, असांखे दवा बि कान। मुंहिंजे नंढड़े खे कन में सूरु आहे, या आई आहियां त यको वेठी आहियां, काई शइ कान मिली आहे। काॾे वञूं भला असांखे कुझु बि न आहे मिलियो। मुंहिंजो नंढड़ो वेठो आहे, चाहे रोए थो पियो राति ॾींहुं। जी अवां मरीज़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन जो चवणु आहे त हू इलाज कराइण जे आसिरे ते सुबुह सवेर खां वठी हिते OPD जे ॿाहिरां गॾु थियल हुआ, पर जेके अस्पताल आहे तालाबंदी थियल आहे उनजे करे हुननि जी तिबी मुआइनो न थी सघियो आहे, उन्हनि खे इलाजु फ़राहम न थी सघियो आहे। उन्हनि खे सख़्तु मायूसी ॾिसणी पइजी वई आहे। हुनजो चवणु आहे त इलाजु न मिलण करे हू तमामु घणो तकलीफ़ुनि में आहिनि। जेके पैरामेडिकल स्टाफ ऐं डॉक्टरनि तरफ़ां एहतिजाजनि OPDs बंदि कई वई आहे, उनजो हुकूमत फौरी तौर ते नोटिस वठे ऐं जल्द जेको आहे त OPDs खोलाए मरीज़नि खे इलाज जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। कैमरामैन तारिक चन्ना सां गॾु एहसान जुड़े जो, टाइम न्यूज़ लाड़कानो।